सो उन असांजे सिंधी भाउ जेको आहे उहो पठाण हिकिड़े खे 50,000 किराए ते होटल ॾिनो। हाणे उन जे साम्हूं असांजे सिंधी जो होटल हुयो ऐं उहो ई सिंधी जो होटल, पर जंहिंजे साम्हूं हुन साम्हूं ठाहियो उहो पठाण खे हुन किराए ते ॾिनो 50,000 ते। 50,000 ते हुनखे जो होटल ॾिनई त हुन पंहिंजे होटल खे डेकोरेट कयो या को अहिड़ो मामिलो कयईं, हुनखे जेको आहे सो ठाहियईं त हाणे उन में सिंधी जा जेके बि ग्राहक हुआ उहे घटिजण लॻा ऐं उन पठाण ॾे वञण लॻा ऐं पोइ हू सिंधी वीचारो वेही वियो। उन ईअं कयो जो बर्दाश्त न कयईं, सफ़ न रखियईं, न ई पंहिंजे जेको आहे सो होटल खे डेकोरेट कयईं, न ई हुनखे जेको आहे सो इहो कयईं ठाहियईं ऐं सेटअप सुठो कयईं, बल्कि हुन होटल छॾे ॾिनो उहो। हाणे उन होटल छॾे ॾिनो, उन जे साम्हूं उन पठाण जेको होटल खोलियो उहो पंहिंजो होटल मचायूं वेठो आहे ऐं उते ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे सो उहो होटल हलाए पियो, पर असांजे सिंधी होटल छॾे ॾिनो। जॾहिं कुझु ॾींहं गुज़रिया, 10-15 ॾींहं गुज़रिया, त वरी उन ई साॻे होटल खे जंहिंखे सिंधी छॾियो उन ते ई वरी ॿिए पठाण अची उनखे वरितो ऐं कमु कयो ऐं उहो साॻियो होटल हलाए पियो पठाण। याने हुन असांजे सिंधी जंहिं दोस्त जो हुयो होटल उन बर्दाश्त न कयो ऐं जेको आहे पंहिंजे जेके बि हुन वटि चांहि हुई या मानी हुई उनखे सुठो न कयईं, बहरहाल होटल बंदि करे छॾियईं। सो पोइ उन ई साॻे होटल में वरी हिकु पठाण अची जेको आहे उहो खोलियो। हाणे ॿई पठाण वेठा आहिनि आम्हूं साम्हूं, हू ॿई कारोबार कनि पिया, उतां आउट असांजो सिंधी थी वियो। सो असांजा जेके सिंध जा नौजवान आहिनि या जेके बि इलाइक़े, ख़ासि करे कोटड़ी जा जेके इलाइक़े वासी आहिनि, सभु सिंधी आहिनि, उत्तर सिंध जा नौजवान आहिनि, सभु दोस्त सुठो कमु बि कनि पिया उते, तंज़ीमूं बि आहिनि सियासी समाजी। ऐं ख़ासि करे मूं अक्सर ॾिठो आहे त असांजा ख़ासि करे घणा माण्हू जेके आहिनि पठाणनि जे होटलनि जी दिलचस्पी सां चांहि पीअंदा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश कबी त ॿियो कुझु नथा करे सघो, ॿियो तव्हांजे वस में न आहे त भेणा हिननि जो बाइकाट कयो, सोशल बाइकाट कयो ऐं जेको आहे सो हिननि खे तव्हां ख़रीदारी बंदि कयो, त जीअं हिते हिननि खे मौक़ो न मिले, ही हिते ॼमी न सघनि। असांजा जेके नौजवान आहिनि, जेके सिंधी नौजवान खोड़ सारा बेरोज़गार पिया रुलनि, उन्हनि खे तव्हां जेको असां ॿाहिरि अची धिका पिया खाऊं, उते असांजे निभाग आहे कोन पिया कयूं, त उते पंहिंजे इलाइक़नि में जेके ॿाहिरियां खां अची उते कमाइनि पिया उहे फ़ाइदो खणनि पिया, असां वठूं था ॿाहिरि जा धिका खाईंदा। सो जेके नौजवान आहिनि सिंध वासी या जेके असांजे इलाइक़नि जा जेके मुख़्तलिफ़ नौजवान सुठो कमु कनि पिया, सुठी सोच रखनि पिया, उहे इन्हनि जो बाइकाट कनि ऐं इन्हनि खां ख़रीदो फ़रोख़्त बंदि कनि। ॿियो कुझु नथा करे सघनि, कम से कम इहो त करे सघिजे थो त उन्हनि जो बाइकाट कजे, त जीअं इहे माण्हू जेके आहिनि असांजी सिंध मां ख़फ़ा थी निकिरनि ऐं हिननि खे हितां तड़े कढिजे। हीअ असांजे हक़नि ते धाड़ा पिया हणनि, हीअ असांजे मुस्तक़बिल जा दुश्मन आहिनि। सुभाणे असांखे इहे माण्हू इन्हनि इलाइक़नि में अचणु वञणु कोन ॾींदा ऐं इहे मिसालूं असांजे साम्हूं मौजूदु आहिनि। मां ही लफ़्ज़ ॾाढे ॾुख मां पियो चवां, छाकाणि त पोइ असांजा माइट चिड़ी पवंदा आहिनि ऐं पाण खे जेको आहे सो अलाए छा सम्झंदा। मुंहिंजा खोड़ सारा माइट आहिनि जेके प्लाट ख़ासि करे पठाणनि खे पिया विकिणनि ऐं पठाणनि खे खपाइनि पिया, उन्हनि खे जॻहियूं ठाहे पिया ॾियनि। मुंहिंजा माइट आहिनि ज़ाती, मां हाणे उन्हनि सां जेकॾहिं हींअर बि ॻाल्हायां थो, थी सघे 5-8 मूंसां जेको आहे सो नाराज़ थी वञे, त उहे माइट जेके मुंहिंजा उन्हनि खे जॻहियूं ठाहे था ॾियनि या जेके प्लाट खपाइनि पिया, महीने खां पोइ 2 महीननि खां पोइ जॾहिं हू आबाद थी था वञनि, पंहिंजा पाड़ा ठाहे था वेहनि, त उते हू असांजा माइट या असां ई नथा वञी सघूं। असीं उन्हनि इलाइक़नि में टिजूं पिया, लहरायूं पिया त बाबा हाणे हू पढ़ंदा आहियूं, वॾा असली आलम क़िस्म जा अलाए कहिड़ा कहिड़ा परहेज़गार लॻा वेठा आहिनि ऐं उते असांखे जेको आहे सो वञण जी इजाज़त कोन्हे का। सो इहे जेके मामला आहिनि ॾाढा ख़तरनाक आहिनि ऐं असांजो मुस्तक़बिल इन सां तबाह थिए पियो। असांजे मुस्तक़बिल ते वॾो असरु पवंदो, पोइ असांखे वेहण लाइ जॻह कोन मिलंदी, असांखे जेको आहे सो नौकरियूं जेके आहिनि मिलनि कोन पियूं, कारोबार जेके थोरा घणा आहिनि इहे बि करण खां कोन मिलंदा ऐं असीं इन्हनि पठाणनि जा, इन्हनि बंगालियुनि बर्मियुनि जा जेके आहिनि सो मुलाज़िम बीहंदासीं, इन्हनि जूं जुतियूं खणंदासीं, बाक़ी ॿियो त असां वटि को बि जेको आहे सो हल कोन बचंदो। इन जे करे ख़ुदा खे मञो ऐं इन्हनि जो जेके बि मुंहिंजे कोटड़ी जा रुगो नौजवान आहिनि, मां उन्हनि खे थो इहा इल्तिजा कयां त महिरबानी करे इन्हनि थोकनि जी जेको आहे सो इहो कयो, बाइकाट कयो सोशल, ऐं इन्हनि खां जेको आहे खाधे पीते जूं शयूं न वठो, इन्हनि जे होटलनि ते न वञो, इन्हनि जे जेके दुकान आहिनि उन्हनि ते न वञो।